अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो घोटकी जे SSD धाम पहुची हिंदू बिरादरी जे माण्हुनि सां ॿधी जो इज़हार करे वाक़े बाबति तफ़सील मालूम कया। इन मौक़े ते अयाज़ लतीफ़ अली जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी वाक़ियो ऐं सिंध जी न्याणी निमृता जो क़त्ल सिंध जी वहदानियत ते वार आहे। हुननि चयो त PP जा वज़ीर ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सिर्फ़ मंदिर जो दौरो करे वापसि हलिया विया। हुननि हिंदू बिरादरी खे छा ॾिनो ऐं कहिड़ी ख़ातिरी कराई। अयाज़ लतीफ़ अली जो चयो त सिंध जी न्याणी निमृता जे क़त्ल बाबति संदसि वारिसनि खे ख़ामोश रहण जो चयो वियो आहे। हुन चयो त न्याणी जा फ़ैसिला सरदार पीरनि वॾेरनि ऐं पंडितनि ते नाहिनि छॾिबा। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह वधीक चयो त मुल्क अंदरि हर मज़हब खे इबादत करण जो आइनी हक़ आहे। हू हर हाल में मज़हबी कट्टरपंथी ख़िलाफ़ भरपूर मुज़म्मत कंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk